पर मोहम्मद सालिह برهماڻي असांजो मौसम हो ऐं फ़क़ीर मंश इंसान रिवायतनि जो अमीन ऐं इंसान दोस्त माण्हू संदसि खोट भरनि ते असां सम्झूं था त पूरी थियणु मुश्किल आहे उन्हनि जे पेरनि खे ख़ुदा उहा टक ॾींदो ऐं उहा सोबत जेकी उन्हनि गुज़ारी आहे असां उमेद था करियूं उनजे नक्श क़दम ते हलंदा ऐं पंहिंजे राज्यनि बिरादरियुनि दोस्तनि सां गॾु हलंदा असां सम्झूं था मोहम्मद सालिह जेको लतीफ़ सरकार जो पैरोकार ऐं उन सां मुहबत कंदड़ ऐं उनजी बैतनि सां उनजे फ़िक्र सां मुहबत कंदड़ इंसान दोस्त न सिर्फ़ु इंसान दोस्त पर असां सम्झूं था हू कुल जेके हिते जेको पंहिंजो ॿिया जेके कुदरत जी पैदा थियल जेके हैवान हुआ जेके हिते जानवर आहे उन्हनि जो पास्तार हो जानवरनि खे बि जेको आहे पंहिंजो उनजो ख़्यालु रखणु उन्हनि खे खुराक ॾियणु पंहिंजे हथनि सां जेको आहे ख़ासि तौर ते हिते जेको उनजी रिवायत पखियुनि खे परंदनि खे हैवाननि खे उन्हनि जे लाइ खाध खुराक मुयसरु कनि जो सम्झूं था त हिकिड़ो जेको ख़ुदा ई मख़लूक़ जा जेके सूफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके बुज़ुर्ग माण्हू हूंदा आहिनि जिन खे अलाह जी काइनात जो फ़िक्र हूंदो आहे उहे ई माण्हू करे सघंदा आहिनि असां अॼु हुनजे तॾहिं ते आहियूं साईं जलाल मोहम्मद शाह सां गॾु सॼी सिंध यूनाइटेड पार्टी क़यादत ऐं असां हुनजे लाइ दुआ घुरूं था अलाह साईं जी मग़फ़िरत